आओ उलमा से पूछ ले। खातमन नबिय्यीन व अला आलिका व अस्हाबिका या खातमल मासूमीन। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व अम्म नवालुहु व आज़म शानुहु व अतम्म बुरहानुहु हम्दु सना ऐं हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम शफ़ी मुअज़्ज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मतां सलात व सलाम जा नज़राना अर्ज़ करण खां बाद अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दिली दुआ आहे त मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाए। वो ॿुधी करे असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाए। अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो साथियो, जीअं जो तव्हांजे इल्म में आहे असां नमाज़ जा मसाइल बयान करे रहिया आहियूं। इन सिलसिले खे इंशाअल्लाह अॻिते वधाईंदासीं। गुज़िश्ता जुमा असां इन ॻाल्हि खे बयानु कयोसीं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सभिनी चोरनि खां बदतरीन चोर उहो आहे जेको नमाज़ में चोरी थो करे। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही बि बयानु फरमायो त जेको शख़्स नमाज में जॾहिं रुकू ऐं सजदा मुकम्मल अदा न कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला अहिड़े शख़्स जी नमाज जी तरफ़ नज़र रहमत न फ़रमाईंदो। ऐं इन ते असां मुख़्तसर तबसरो बयानु कयोसीं त नमाज में चोरी कीअं थींदी आहे। जेकॾहिं कोई शख़्स नमाज जा रुकू ऐं सजदा अदा नथो करे त इहो नमाज में चोरी करे रहियो आहे। त इन्हनि मां उन्हनि माण्हुनि खे इबरत हासिल करणु घुरिजे जेके सिरे सां नमाज़ पढ़ंदा ई न आहिनि, त उहे केतिरी चोरी कंदा हूंदा। जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हिकु शख़्स नमाज़ पढ़े थो, यानी उन अल्लाहु अकबर चई हथ ॿधे करे बीठो, तकबीर तहरीमा चई, क़याम कई, रुकू सुजदा कई, लेकिन रुकू ऐं सजदा मुकम्मल न कई त इहो नमाज में चोर आहे ऐं सभ खां बदतरीन चोर आहे। त पोइ उहो शख़्स सोचे जेको त नमाज़ पढ़े ई नथो त मां कहिड़ी कैटेगरी में ईंदुमि। मां त नमाज़ जे वेझो ई नथो अचां, मां सिर्फ़ु रुकू ऐं सजदनि में चोरी न बल्कि मां पूरी नमाज़ जी चोरी करे रहियो आहियां। न मां अल्लाहु अकबर चई करे अल्लाह ताला जे अॻियो झुकण जे लाइ अचां थो, तकबीर तहरीमा जी चोरी आहे। क़याम ॿधी करे बीहा नथो रब जे साम्हूं, क़याम जी मुकम्मल चोरी आहे। न मां रुकू थो करां, मुकम्मल रुकू जी चोरी आहे। पूरी नमाज जी मां चोरी थो करां त मां कहिड़ी कैटेगरी में हूंदुमि। सिर्फ़ु इन मां अंदाज़ो करे जेको रुकू ऐं सजदा अदा पूरा नथो करे त उनखे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम चोर चयो। ऐं सम्झाइण जे लाइ आहे, ईअं न त उहो माण्हू नमाज़ पढ़णी छॾे ॾे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सम्झाइण जे लाइ चयो जेको रुकू ऐं सजदा मुकम्मल नथो करे त उहो पंहिंजी कोशिशि करे त जीअं उनजा रुकू ऐं सजदा नमाज़ में पूरा हुजनि। जेकॾहिं वक़्तु थोरो आहे, नमाज़ पढ़णी आहे त एतिरी स्पीड हुजे जो हर रुकुन जो जेको घटि में घटि दर्जो रखियलु आहे शरीयत में उहो पूरो अदा थिए। ईअं न त फुल स्पीड में एतिरी नमाज़ तेज़ी में पढ़ी जो न रुकू सही अदा थो थिए, न सजदा सही अदा था थियनि, न क़ौमा सही अदा थो थिए, न जलसो सही अदा थो थिए। त इन जे करे पूरी तवजो सां जेकॾहिं फुल स्पीड सां बि जेकॾहिं कंहिंखे वक़्तु थोरो हूंदो आहे, मुख़्तसर आहे, शरीयत इजाज़त ॾिनी आहे, जेतिरी शरीयत इजाज़त ॾिनी आहे ओतिरो अमल कंदासीं। हाणे इन खां बि घटि माना दर्जो अदा कयोसीं, यानी रुकू ई असांजो मुकम्मल न थियो, सजदो ई मुकम्मल न थियो त सम्झो त पोइ असां नमाज़ खे नमाज़ न सम्झोसीं, नमाज़ खे नमाज़ वारी अहमियत न ॾिनीसीं जो एतिरी तेज़ी सां पढ़ीसीं जो रुकुन बि पूरो अदा न थियो कोई। इन जे करे त असांखे गौर फ़िकिर करणु घुरिजे। अल्लाह तबारक व ताला जंहिंखे पंहिंजे अॻियों
अचण जी हाज़िरी अता फरमाई, इहा ख़ुशि नसीबी आहे। मां गुज़िश्ता जुमा बि इहो बयानु कयुमि, रब जॾहिं नाराज़ थींदो आहे न, रिज़्क न आहे खसींदो, रिज़्क हर कंहिंखे ॾींदो आहे। रब नाराज़ थींदो आहे न, आस्ते आस्ते पाण खां दूरि कंदो आहे। पाण खां दूरि कीअं कंदो आहे? जेकॾहिं नमाज़ी हूंदो न, उनखे नमाज़ में लज़त अचणु ख़तमु थींदी वेंदी आहे। इबादत गुज़ार हूंदो, तमामु घणो ज़िक्र अज़कार करण वारो हूंदो, लेकिन पोइ छा आहे, जेकी पहिरीं उनजी जेकी मिठास हुयसि, लज़त हुयसि, चाशनी हुयसि, हलावत नसीबी अथनि, आस्ते आस्ते उनमें घटिताई अची वेंदी आहे। पोइ आस्ते आस्ते वक़्तु अहिड़ो ईंदो आहे त अलाह तबारक व ताला उनखे पंहिंजे अॻियां बीहण बि पसंदि न आहे फ़रमाईंदो। नमाज़ थी रही हूंदी हिकु कमरे में, 10 ॼणा नमाज़ पढ़ंदा, 2 ॼणा अहिड़ा हूंदा जो वेठा हूंदा, नमाज़ न पढ़ंदा। हाणे इहो छा आहे, जेके 10 ॼणा पढ़ंदा, अलाह ताला जो हिन ते ख़ुसूसी करम आहे, ऐं रब उन्हनि खां नाराज़ आहे जो उन्हनि खे तौफ़ीक़ न मिली। ईअं न त उन्हनि जी का इन में हो आहे, रब जॾहिं नाराज़ थींदो आहे त पाण खां दूरि कंदो आहे, इबादत जी तौफ़ीक़ खसे छॾींदो आहे, पंहिंजे अॻियां झुकण न ॾींदो आहे। रिज़्क अलाह ताला बंदि कंहिंजो न कंदो। तंहिंजे करे जंहिंखे अलाह ताला तौफ़ीक़ ॾे नमाज़ पढ़ण जी न, इहा वॾी नेमत आहे। अलाह तबारक व ताला जो वॾो इनाम अहसान आहे, करम आहे, जो उहो असांखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ थो अता फ़रमाए। हाणे असांजी फ़िक्र इहा हुजणु घुरिजे त मुंहिंजे रब मूंखे पंहिंजे अॻियां झुकण जी तौफ़ीक़ ऐं साद अता फ़रमाई आहे, त हाणे मां इन में तरक़ी कंदो वञा, इन में ॾींहों ॾींहुं बहितरी ईंदी वञे, इन में जेको आहे न पोइते न हटा अॻिते वधंदो वञा। इहा असांजी फ़िक्र हुजणु घुरिजे। पोइ नमाज़ में बि तमामु घणो मज़ो ईंदो आहे। बहरहाल इनखे असां बयानु कंदा आयासीं त हाणे जॾहिं असां क़याम में हूंदा आहियूं, रुकू में वेंदा आहियूं, त अल्लाहु अकबर चई करे रुकू में वेंदा आहियूं, त उते रुकू जी असां तस्बीह बयानु करे आया आहियूं, सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम, 3 दफ़ा 5 दफ़ा 7 दफ़ा जेतिरो बि पढ़े ताक़दद में। इन खां बाद उथंदा आहियूं, रुकू करे जॾहिं उथंदासीं, जमात जो मसलो जुदा आहे, ऐं जेकॾहिं अकेली नमाज़ पढ़ी रहिया आहियूं उनजो मसलो जुदा आहे। ॿई मसला अहादीस में बयानु थियल आहिनि। त जॾहिं हर अहले इल्म खे ख़बर आहे, मां दर्स हदीस जे पेश नज़र हदीस बि बयानु कंदुमि, पहिरियों बि करे आया आहियूं, छो जो हिकु हिकु हदीस में काफ़ी मसाइल हूंदा आहिनि। असां कंहिं मसइले जे तहत उन हदीस खे वरी बि रिपीट कंदासीं त असांखे उन मसइले जी तरफ़ वज़ाहत थी वञे, उन मसइले जी तरफ़ इशारो थी वञे। त जॾहिं असां जमात सां नमाज़ पढ़ी रहिया आहियूं, इमाम छा चवंदो, समी अल्लाहु लिमन हमीदा, ऐं मुक़्तदी उन वक़्तु छा चवंदो, रब्बना लकल हम्द, या रब्बना वलकल हम्द, या अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द, या अल्लाहुम्मा रब्बना वलकल हम्द। इहे 4 अल्फाज़ जेके आहिनि अहादीस में आया आहिनि। ऐं इन खां बाद इहे यादि रखो, समी अल्लाहु लिमन हमीदा चवण खां बाद हिकु मरतबा घटि में घटि सुभान अल्लाह जेतिरो बीहण, सिधो इंतज़ारु करणु, इहो वाजिबु आहे। जेकॾहिं कोई शख़्स समी अल्लाहु लिमन हमीदा सुभान अल्लाह एतिरी मिक़दार जे हिते सिधो न बीठो ऐं फ़ौरन सजदे में हलियो वियो, हाणे उनजो क़ौमा जेको आहे तर्क थी वियो, यानी वाजिबु उनजो छॾिजी वियो। ऐं वाजिबु जो ॼाणे वाणे छॾणु जेको आहे नमाज़ खे बातिल ऐं फ़ासिद करे छॾींदो आहे। त इन जे करे जॾहिं जमात सां नमाज़ पढ़ी रहिया आहियूं त समी अल्लाहु लिमन हमीदा इमाम चवंदो, असां रब्बना वलकल हम्द चई करे सिधो बीहूं, फ़ौरन हलिया न वञूं। ऐं जॾहिं अकेलो नमाज़ पढ़ी रहिया आहियूं उन वक़्तु बि इहो तवजो रखिजे, ख़्यालु रखिजे, छो जो तमामु नाज़ुक मक़ाम हूंदो आहे। माण्हू समी अल्लाहु लिमन हमीदा जी फ़ौरन हलिया वेंदा आहिनि। इन मसइले जी तरफ़ अक्सर माण्हुनि जी तवजो न हूंदी आहे त इहो रब्बना वलकल हम्द खां समी अल्लाहु लिमन हमीदा खां बाद जो क़ौमा ईंदो आहे न, इहो नमाज़ जे अंदरि वाजिबु आहे। ऐं इन में एतिरी देरि बीहण, यानी हिकु मरतबा सुभान अल्लाह जेतिरी मिक़दार रुकजी वञणु, इहो बि वाजिबु आहे। समी अल्लाहु लिमन हमीदा सुभान अल्लाह, हाणे एतिरो मिक़दार जेकर कोई पढ़े थो, पढ़णो न आहे, पढ़ण वारी दुआ आहे। जेकॾहिं अकेलो नमाज़ पढ़ी रहियो आहे, समी अल्लाहु लिमन हमीदा रब्बना वलकल हम्द, रब्बना वलकल हम्द पढ़ंदो त हाणे ऑटोमेटिक इन सुन्नत ते ऐं वाजिब ते बि अमल थींदो। सुन्नत आहे पढ़णु
ऐं हिते एतिरी देरि रुकिजी वञणु वाजिबु आहे। इन जे करे समी अल्लाहु लिमन हमीदा, कोई रब्बना वलकल हम्द पढ़े थो त ठीकु आहे, नथो पढ़े त कोई फ़र्ज़ु या वाजिबु न आहे। लेकिन इहा शइ वाजिबु आहे जो हिकु मरतबा घटि में घटि हिकु मरतबा सुबहान अल्लाह जेतिरी मिक़दार रुकिजी वञिणो आहे। इन खां घटि रुकियो ऐं सजदे में हलियो वियो त पोइ उन जो क़ौमा न थींदो। त शरीयत में मसइलो आहे न वाजिबु जो, अहले इल्म ॼाणनि था वाजिबु जे करे इहो ॼाणे वाणे समी अल्लाहु लिमन हमीदा ख़बर आहे मसइलो वाजिबु आहे, ॼाणे वाणे हलियो वियो रुकियो ई न त उनजी नमाज़ बातिल थी वेंदी आहे फ़ासिद शरई तौर ते। ऐं भुल में आहे त आख़िर में सजदा हिसाब जेके समी अल्लाहु लिमन हमीदा यादि भुल में जेको आहे न रुकियो न ऐं सजदे में हलियो वियो त शरई तौर ते इन ते सजदा साहब ईंदो। त इन जे करे जेकॾहिं कोई फुल स्पीड में बि नमाज़ पढ़े थो न केतिरी बि, त पोइ इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखिणो आहे। समी अल्लाहु लिमन हमीदा हिकु सुबहान अल्लाह जेतिरो घटि में घटि बीहणु वाजिबु आहे। इन खां घटि बीठो ऐं हलियो वियो त उन पंहिंजी नमाज़ पाण ज़ाया कई। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम जे तहत जेको पंहिंजा रुकू ऐं सजदा मुकमल नथो करे उनजी नमाज़ अल्लाह ताला क़बूल नाहे फ़रमाईंदो या नज़र रहमत नाहे फ़रमाईंदो, इन ज़ुमरे में अची वेंदो। इन जे करे इन अहादीसनि में ज़िकिर आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फ़रमायो, मां इहे तकबीरात सिर्फ़ु बयानु कंदुमि त जॾहिं रुकू खां उथूं त कहिड़ी तकबीर चइजे जमात में ऐं अकेलो। आईंदा जुमा इंशा अल्लाह अज़ीज़ जॾहिं रुकू खां क़ौमा खां सजदे में वेंदासीं न त छा तरीक़ो हुजणु घुरिजे ऐं कहिड़ा तरीक़ा बयानु थियल आहिनि ऐं आइमा जो छा मौक़िफ़ आहे, छो जो सजदे क़ौमा खां सजदे में वञण जा बि ॿ तरीक़ा अहादीस में बयानु थियल आहिनि। उन ते असां तशरीही तफ़सीली गुफ़्तगू बि कंदासीं इंशा अल्लाह। ॿ हदीसां सिर्फ़ु इन हवाले सां सही बुख़ारी में 796 नंबर हदीस आहे हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़ाल इज़ा क़ाल अल इमाम समी अल्लाहु लिमन हमीदा फ़क़ूलु अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं इमाम समी अल्लाहु लिमन हमीदा चयो तव्हां चओ रब्बना लकल हम्द या अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द। ऐं गॾोगॾु महबूब अलैहिस्सलातु हीअ बि फरमायो फ़इन्नहु मन वाफ़क़ क़ौलुहु क़ौलल मलाइकति गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबि। जेको इहो रब्बना वलकल हम्द चवे थो ऐं जंहिंजी आवाज़ फ़िरिश्तनि जी आवाज़ जे मुवाफ़िक़ हुई त उन जा अल्लाह तबारक व तआला तमामु पहिरियां गुनाह मुआफ़ फरमाए छॾींदो। त इन मां मालूम थियो त रब्बना वलकल हम्द चवणी आहे त आहिस्ता चवणी आहे। इमाम जी आवाज़ बुलंद हूंदी समी अल्लाहु लिमन हमीदा, असांखे आहिस्ता अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द या रब्बना लकल हम्द आहिस्ता चवणो आहे। हिन वक़्त खां हाणे कुझु फ़िरका इहे निकिता आहिनि, बाक़ी माज़ी में इहो मसइलो कंहिं बि आइमा जे दरमियान मुख़्तलिफ़ ई न रहियो, सभिनी जो इन ते इत्तिफ़ाक़ आहे त रब्बना वलकल हम्द आहिस्ता ई चवणो आहे। हाणे कुझु फ़िरका वजूद में आया आहिनि जेके वॾे आवाज़ सां चवंदा आहिनि, उन्हनि जो हिकु पंहिंजो इहो मौक़िफ़ आहे। बाक़ी अहादीस जी किताब में आमीन जा मसइला आहिनि वॾे आवाज़ सां घटि चवण घटि आवाज़ में, लेकिन रब्बना वलकल हम्द तमामु आइमा जो जेके बि हदीस जा इमाम आहिनि फ़िक़्ह जा इमाम आहिनि सभिनी जो सहाबा जो इन ते इत्तिफ़ाक़ आहे त रब्बना लकल हम्द आहिस्ता चयो वञे। ईअं ई सही बुख़ारी जी हदीस नंबर 799 नंबर हदीस महबूब हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे फरमाइनि था कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा क़ाम इला सलाति युकब्बिरु हीन यक़ूमु। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ त अल्लाहु अकबर चवंदा हुआ, पोइ क़याम कंदा सुम्मा युकब्बिरु हीन यरकाउ, जॾहिं झुकंदा हुआ रुकू कंदा त अल्लाहु अकबर चवंदा हुआ। सुम्मा यक़ूलु समी अल्लाहु लिमन हमीदा, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं रुकू खां सिधो थींदा त छा चवंदा हुआ रब समी अल्लाहु लिमन हमीदा। सुम्मा यक़ूलु समी अल्लाहु लिमन हमीदा हीन यरफ़उ सुल्बहु मिन रक़अति, जॾहिं पंहिंजी पुश्त पुठी रुकू खां सिधी कंदा हुआ समी अल्लाहु लिमन हमीदा चवंदा हुआ। सुम्मा यक़ूलु वहुव क़ाइमुन, ऐं पोइ छा चवंदा हुआ इन हालत में महबूब सिधा बीठा हूंदा हुआ, रुकू खां आया समी अल्लाहु लिमन हमीदा चयूं ऐं इन हालत में बीठे बीठे फरमाईंदा हुआ रब्बना लकल हम्द, यानी रब्बना वलकल हम्द। इन मां इहो मसइलो बि मालूम थियो हीअ अकेले नमाज़ जो आहे, त यानी अकेलो जॾहिं पढ़ंदा त असांखे ॿई ॻाल्हियूं चवणियूं समी अल्लाहु लिमन हमीदा
ऐं रब्बना वलकल हम्द। ऐं जॾहिं इमाम जे पोयों आहियूं, इमाम चवंदो समी अल्लाहु लिमन हमीदा, ऐं असां चवंदासीं रब्बना लकल हम्द या अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे, जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह ताला माफ़ फरमाए। इनखे यादि रखण जी, ॿियनि तक पुॼण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करे वठनि।